बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुनाज़रो मुंहिंजो पसंदि जो शोबो या मौज़ू न रहियो आहे। यानी बहस मुबाहिसो जीअं ॿ मौलवी कंदा आहिनि, उनजो ख़ासि सबबु सिंध जो मिज़ाज, सिंध जी सकाफ़त, सिंध जो माहौल ऐं वरी ख़ासि तौर ते जेकी असांजो गाजी खुआड़ में लाइब्रेरी बि हुई ऐं कामेड आलिम खोखर जो वरी कुझु असर बि ऐं ॿियनि सुठनि दोस्तनि जे ख़ासि तौर ते कामेड जो त तमामु घणो असरु मूं ते रहियो, तमामु घणो रहियो। उन असर जे करे बि मां मुनाज़रे खां परहेज़ कंदो आहियां, परे रहंदो आहियां। पर थींदो ईअं आहे, जिथे वेंदा आहियूं कचहरी में, उते पाण सुवाल माण्हू पुछंदा आहिनि को न को, पोइ जवाबु ॾियणो पवंदो आहे। शिया मौलवी जी हैसियत ते को हाणे वॾो मां आलिम या स्कॉलर न आहियां, पर हिकिड़ी नुमाइंदगी त कयूं था पंहिंजे मज़हब फ़िरके जी। इहो थी आम माना कचहरियुनि में पसंदि जो मौज़ू न आहे। उन ते अचूं था त पसंदि जा कहिड़ा मौज़ू आहिनि, पर सवालनि ते अचूं था, माण्हुनि जे सवालनि ते त वेहंदासीं। वरी शीयनि जा वरी अलॻि मसइलो आहे। शीयो जेको सवाल कंदो कंहिं बि शीए मौलवी खां, मूंखां कई या कंहिंखां बि कई, उहो सवाल उन पहिरियों दफ़ो न कयो आहे उन शीए। इहो 10 मौलवियुनि खां पहिरीं बि पुछी चुको आहे साॻियो सवाल, ऐं 50 मौलवियुनि खां वरी बाद में बि पुछंदो जेकर हुन सां मुलाक़ात ज़िंदगी में थियसि त। शीयो उहो साॻियो सवाल 50 दफ़ा पुछंदो, 50 दफ़ा वरी उनजा अलॻि मसइला आहिनि। हिकिड़ो इहो मसइलो आहे त उनजो इल्मु ॾिसंदो त इल्मु केतिरो आहे, केतिरे पाणी में आहे, केतिरो मोतबर आहे, केतिरो सेबतो आहे। ईअं न आहे त जेको सवाल करे थो उहो को वॾो आलिम स्कॉलर आहे, न। उन वरी शायदि कुझु टेक्निक इस्तेमालु करे अटिकल सटिकल सिंधियुनि वारी पोइ 4-5 क्लास सवाल उहो ठाहे छॾींदो आहे मौलवियुनि ज़ाकिरनि खे परेशान करण जा, जंहिंजो अलॻि वरी सबबु हूंदो आहे। एॾो न तुंहिंजो को एॾो मुतालो हूंदो आहे किताबनि जो, न। उहो 3-4 सवाल उन वटि हूंदा आहिनि। पोइ जिते मजलिस जे, कचहरी जे बैठक में, इमाम बरगाह में, पोइ के पाण खे मोतबर सम्झण खां कचहरी में हावी थियण जे लाइ कंहिंखे वरी जेको आहे सो मौलवी वारी मानी ज़ाकिर वारी खाइणी हूंदी आहे। हाणे कीअं खाए, छो जो ॿाहिरि वारो न्याज़ हुनखे न वणंदो आहे, चांवर नारो। हुनजी कोशिशि हूंदी आहे ज़ाकिर मौलवी वारी मानी खावां, उनजे करे 3-4 सवाल ठाहे छॾींदो आहे। उन पोइ वारे वारे सां पियो पुछंदो साॻा ई सवाल, ऐं उहो हर दफ़े पियो पुछंदो। हिकिड़ो इहो। ॿियो, मालूमात खां घटि पुछनि था। हे त ॿियनि माण्हुनि जी बि ॻाल्हि इहा थी कजे, हिकिड़ो इल्म जे लाइ, मालूमात लाइ इहो घटि आहे। वरी शीयनि में वरी उहो बिल्कुलु कोन्हे, छो जो जेको शीयो आम मोमिन मोलाई आहे, उहो पाण खे आलिम ज़ाकिर खां वॾो आलिम सम्झे थो। उनजे करे उनजी को मालूमात लाइ न हूंदो आहे। हिकु इहो हुनजो इल्मु ॾिसणु, ॿियो हुनजो जवाबु मुंहिंजे जवाब सां मिले थो या न। माना उन सवाल जो जवाबु उन वटि आहे ऑलरेडी पंहिंजे ज़हन में। हाणे अॻिले जो अक़ीदो ॾिसंदो, तुंहिंजो अक़ीदो मूंसां मिले थो, उनजो जवाबु मिले थो त ठीकु आहे, न त जेको आहे सो हे कम जो न आहे। इहे सवाल उहो करे चुको आहे। मूंखां जेको पुछंदो, 10 मौलवियुनि खां पुछो अथई, वरी आईंदा बि पुछंदो। उनजे करे इहो को मसइलो कोन्हे। उन सां छा थो थिए त अहमियत घटिजी थी वञे माण्हू जी सवाल जी। हाणे सवाल जेको करे थो, पोइ इहो सम्झूं था त इहो 10 मौलवियुनि खां पहिरियों बि पुछियो अथई, वरी 10 खां ॿियनि खां पुछंदा, इनखे कहिड़ो जवाबु ॾिए। वेही कहिड़ो माण्हू मग़ज़ मारी पघर पंहिंजो कढे, ज़हन विड़ाए, सम्झंदो ई कोन। छो जो ॾिसूं था जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं, उनजो तवजह न हूंदो आहे। माना हुनजे जवाब सां वास्तो न आहे, हुन बसि सवाल फिटी कयो, बम फिटी कयईं। हाणे जंहिं महिल मानी अचे त मानी चांह अचे, जंहिं महिल चांह अचे हुनजो जंहिं महिल कमु अचे, भई हुन सवाल करे छॾियो। हाणे हुनजे जवाब सां वास्तो तालुक ई कोन्हे त जवाबु कहिड़ो थो ॾिए। पोइ उनजे करे बि असां बि थोरो वरी पोइ हल्के हथ हिकिड़ो माण्हू जीअं रखंदो आहे, केरु वरी हवाला जे तारीख़ जा, तफ़सीर जा, छो जो इहो वरी ॿीहर बि पुछंदो, पोइ मिड़ई थींदो आहे। सवाल मालूमात खां घटि आहिनि। मालूमात जे लाइ हुजनि ऐं जेके मौज़ू ते हुजनि, जहिड़ी शख़्सियत आहे। हाणे अब्दुल वाहिद आरी सर खे बि इन ते चिड़ घणी लॻंदी, सवालनि ते चिड़ लॻण बि खपे। हाणे हिकिड़ो जीए सिंध जो अॻुवाण आहे, पाकिस्तान जे आइन खे नथो मञे, इलेक्शन खे नथो मञे, उन खां सवाल कजे साईं तव्हां इलेक्शन में छो नथा बीहो। हाणे हीअ बि को सवाल आहे। वरी हिकिड़े असांजे ॻोठ में बि ईअं ई थियो, उहो छोकिरो गुज़ारे वियो अली रज़ा, उनजी ताज़ियत ते आयो। मां जेतिरे क़दुरु किताबनि जे मुताले मां, डायरियूं आहिनि, आतम कथाऊं आहिनि,
आरीसर जा किताब आहिनि उन में मां इहो महसूसु कयो आहे सिंध जा जेके बि सियासतदान क़ौम परस्त तरक़ी पसंदि आहिनि उहो त PPR त वेंदा आहिनि उन्हनि जो जेके इलेक्शन वारा आहिनि उन्हनि खे त ताज़ियत जो त बहानो खपे पोइ 5 सालनि खां पोइ बि वेंदा पर हे जेके क़ौम परस्त तरक़ी पसंदि आहिनि इन में अब्दुल वाहिद आरीसर खे मां नोट कयो त ताज़ियत करण जो हुनखे तमामु घणो माना आहे शौक़ु वञणु जंहिंजी उज़ुर ख़्वाही करणु जेको बि मुंहिंजो दोस्त वास्ते वारो गुज़ारे वञे या जेल जे डायरनि मां पढ़ंदे महसूसु थिए थो त को वफ़ात करे थो वञे नथो वञी सघे त हुनखे ॾुखु थिए थो इहो पासे में ॾाढो माना तेज़ आहे ताज़ियत करणु बरहाल उहो छोकिरो गुज़ारे वियो पोइ सराई बि गॾु हुयुसि सो उते वरी असांजो हिकिड़ो हुयो ख्वाह वटि पुछियसि पियो साईं तव्हां उहो इलेक्शन में छो था हिसो वठो वरी किथे कंहिं पुछियो साईं त उहो वरी अॻु में बेनज़ीर साहिबु आहे ज़िंदा हुई तव्हां बेनज़ीर सां इतिहाद छो था कयो त आरीसर चयोसि इहो तव्हां बेनज़ीर खां पुछो त असां सां इतिहाद छो थी करे हाणे ई सुवाल आहिनि GSN जे लीडर खां त बेनज़ीर सां इतिहाद छो था कयो इलेक्शन में छो था बीहो हाणे उन ते आरीसर खे बि मां ॾिठो त उनखे बि चिड़ वठंदी इहो सुवाल आहिनि बि अहिड़ा माण्हुनि जा कम जा सुवाल उहो घटि कंदा आहिनि हाणे अचूं था उन ते असुलु शइ ते त मुनाज़िरो पसंदि न रहियो आहे पसंदीदा मौज़ू जेको मुंहिंजो हूंदो आहे उहो क्रिकेट आहे हिन वक़्तु जीअं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो चेयरमैन आहे मोहसिन नक़वी इन खां वधीक मूंखे क्रिकेट जी ख़बर ऐं ॼाण आहे ऐं जो कोच आहे आकिब जावेद इन खां बि वधीक मां क्रिकेट ॼाणा थो क्रिकेट जो शौक़ु ॿियो रेसलिंग जो टियों जेको हुयो शाइरी नाविल कहाणियूं ऐं तारीख़ जा किताब पढ़णु हाणे उहो शाइरी वारो शौक़ु कुझु घटियो आहे ऐं शाइरी कहाणियूं नाविल इहो जेको मौज़ू आहे इनखे हटी करे हाणे रुॻो तारीख़ तहक़ीक़ या आत्म कथाऊं जेके आहिनि छो जो आत्म कथा बि जेकी आहे उहा बि हिकु लिखे थो उहो बि हिकु तारीख़ आहे जीअं हुन में हिन वक़्तु जेको बहितरीनु किताबु मूंखे लॻो आहे उहो लक्ष्मण कूमल जो आहे वही खाते जा पना 4 जुल्दनि में आहे उहो साईं मोहम्मद वारिस कांदड़ो दोस्त आहे मुंहिंजो कंधरा जो उहो चकरा ॻोठ कराची में रहे थो उहो हुते मुलाक़ात दौरान हुन सां दोस्ती बि थी वई वरी हुनजो बि किताब आहे पुलिस में पर हुनजो किताबनि सां वॾी इश्क मोहबत आहे हुन पढ़ायो 2 जुल्द हुन पढ़ाया वरी पोइ मां बाद में वरी जेको आहे सो पढ़िया हा लक्ष्मण कूमल जी आत्म कथा ईअं आहे ऐं उन खां पोइ माना जीअं कढ़ाई माण्हू खाए हाणे जेकॾहिं ॿी का आत्म कथा मां पढ़ंदो आहे न त मूंखे ईअं लॻंदो आहे कढ़ाई खाइण खां पोइ माण्हू जीअं वरी दाल खाए छो जो जीअं सच ईमानदारी सां हुन वाक़िया लिखिया आहिनि ऐं तमामु बहितरीनु अंदाज़ में अहिड़ो ॿियो को नथो लिखी सघे तमामु बहितरीनु आत्म सच लिखणु ॾाढो ॾुखियो आहे ॿियनि में बि माना न आहे आत्म कथा जो कानून इहो आहे कानून आहे त कोन पर लिखण वारनि जे लाइ उहो हीरो हूंदो आहे माना आत्म कथा जेको लिखे थो उहो पाण हीरो आहे बाक़ी ॿिया सभु माना बेकार आहिनि विलन आहिनि ॿिया कंजूस आहिनि पंहिंजी तबियत ख़राबु आहे माना को बि भलो कोन्हे सवाइ उन आत्म कथा लिखण वारे जे उहो हीरो हूंदो आहे ख़ासि तौर ते त आर्मी में त घणो आहे आर्मी जो जनरल जी जेका आत्म कथा हूंदी उहो बि हीरो हाणे जनरल न्याज़ी जीअं हथियार फिटा कया उहो किताब बि अथसि मैंने हथियार क्यों डाले त उन में बि हीरो हाणे न्याज़ी जनरल न्याज़ी जीअं हथियार फिटाए कया बांग्लादेश में उहो ई पंहिंजी आत्म कथा में उहो बि हीरो आहे फ़ौजी बि हीरो हूंदो आहे ऐं आमतौर ते ॿिया बि उहो हीरो ई हूंदा आहिनि बहरहाल आत्म कथा पढ़ण जो मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो आहे हाणे इहो तारीख़ ऐं तहक़ीक़ हाणे उहो शाइरी नाविल कुझु घटिया आहिनि तारीख़ में वरी जेको हाणे अचूं था असुलु शइ ते हे मिड़े इहे ख़बरूं हुयूं तव्हां सां कयूंसीं असुलु शइ हाणे आहे तारीख़ में जेके इख़्तिलाफ़ी रवायतूं आहिनि तज़ाद आहे ग़लति अची वियूं आहिनि उन्हनि ते बहस करणु कंहिं इल्मी माण्हू सां इहो ॾाढो पसंदि हूंदो आहे हाणे जीअं आहे मशहूरु इहो कयो वियो त राजा ॾार पंहिंजी भेण सां शादी कई हाणे इहा ग़लति शइ आहे इन ते डिस्कस करणु दलीलनि सां को साबित करे या मां साबित कयां त ग़लति आहे इन ते ॻाल्हाइण में मज़ो ईंदो आहे छो जो हिंदू मज़हब में पंहिंजी सौट फुफाट मारोट सां बि शादी जाइज़ न आहे त भेण सां कीअं कंदो इन क़िस्म जो रवायत या इब्न क़ासिम जे हवाले सां त बाबा गॾ जी खल में हुनखे हुन जो हुकुम आयो ख़लीफ़े ॾांहुं पाण खे बंदि कराए ते पहुचो उन में मरी वियो इहा बि ग़लति आहे हिननि ते डिस्कस करणु अहिड़ियुनि शयुनि ते छो जो इब्न क़ासिम उते पहुतो गिरफ़्तार थियो जेल में वियो हुनजा शेर शाइरी बि आहे उहो अलॻि हिकिड़ो मामिलो आहे अलॻि क़िसो आहे तीअं छो थियो ईअं तारीख़ जा ईअं हाणे जीअं देबिल आहे त देबिल इलाइक़ो आहे शहर आहे या छा आहे केसि ताईं आहे हद छा
हिकिड़ो मज़हबी किताबु हुयो कंहिं मौलवी जो लिखियलु इब्न क़ासिम ते, उन में देबिल वारी जेकी हुन ॾिनी आहे सिचुएशन, उहा जेकॾहिं हिन वक़्तु तव्हांखे सवली सिंधी में सम्झायां त जीअं असां वटि काछो पूरो इलाइक़ो आहे, उत्तर असांखे उत्तरादी जीअं लाड़ वारा चवंदा आहिनि, उत्तरादी में हाणे अची विया लाड़काणो, शिकारपुर, जेकंबा सभु अची विया, लाड़ में जीअं ठटो ॿधी न थी। उन किताब जेको हुयो मज़हबी, उन हवाले सां देबिल जो बि ज़िक्र हुयो, सिंध जो बि हुयो, राजा ॾहार जो बि हुयो। उन में देबिल जी माना जेकी मां सम्झी उहा हीअं आहे त मुल्तान ताईं त सिंध हुई, माना मुल्तान खां वठी सखर, खैरपुर, ठटो, बदी, न कराची ताईं इहो देबिल आहे। कराची बंदरगाह समुंड ताईं, माना मुल्तान खां वठी इहा पूरी परी पटी, इहे लाड़काणे वारो हिसो न, लाड़काणे खां सेवण वारो न, पर मुल्तान खां वठी सखर, खैरपुर खां वेंदे कराची ताईं जेको परी हिसो आहे सिंध जो, उहो इन किताब मुताबिक़ ॼण देबिल हुयो। हे काफ़ी इख़्तिलाफ़ सिंध जी तारीख़ में बि आहिनि, इस्लाम जी तारीख़ में बि शयूं आहिनि मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि तमामु। इस्लाम जी तारीख़ जो त जेके तज़ाद आहिनि, इख़्तिलाफ़ न तव्हांखे ख़बर हुजे त ज़िक्र कोन कंदासीं, वरी साॻियो मुनाज़िरो थी वेंदो। ॿियो मशहूरु किसो मुग़ल बादशाहनि जे हवाले सां अनारकली ऐं शहज़ादे सलीम जो इश्क़, जंहिं ते फिल्म मुग़ल आज़म ठही, जब प्यार किया तो डरना क्या, वॾो किसो हिंदुस्तानी अदीबनि उनखे वॾो माना कहाणियुनि में, नावलनि में, फिल्मुनि में बयानु कयो आहे, पर इहो ग़लति किसो आहे। शहज़ादे सलीम जो अनारकली सां इश्क़ कोन हुयो, छो जो बुनियादी तौर ते शहज़ादो सलीम इन्हनि खे जेके नाचणियूं हुयूं, तवाइफ़ूं हुयूं, उन्हनि खे पसंदि न कंदो हुयो, जीअं ॿिया मुग़ल बादशाह कंदा उन एतिरो न कंदो हुयो। उन हवाले सां इहो किसो बि एॾो को सही कोन्हे, दुरुस्त कोन्हे। अहिड़ा पर उन ते त फिल्मूं ठहियल आहिनि, घणो कुझु आहे। इहे किसा तमामु घणा आहिनि अहिड़े क़िस्म जा। ॿियो हिकिड़ो आहे मंसूर हलाज जे हवाले सां, जेको सिंधी अदीबनि जो तमामु वरी पसंदीदा उहो वरी किसो आहे, त उनखे मंसूर खे पथर हणनि पिया, बादशाह जो हुकुम ॾिनो ख़लीफ़े अब्बासी, सभु पथर पिया हणनि, तुंहिंजो दोस्त अबू बकर शिबली बीठो हुयो, उहो पथर न पियो हणे, त मां हाणे पंहिंजे दोस्त मंसूर खे पथर कीअं हणां, पर सभ जो हथ खणी हणनि पिया। हिन चयो त हाणे मां बि का शइ खणी हीअं जेको आहे फिटी कयां थी। वरी बादशाह जा जासूस हूंदा जेके पुलिस अहलकार ॾिसनि त हिन बि हयो, मतां ईअं सम्झंदो भाई शिबली जेको आहे सो पोइ वरी पथर न हयो। हुन वरी छा कयो त गुल खणी ऐं मंसूर ॾांहुं उछलायईं। पोइ सिंधी अदीबनि जे मुताबिक़ मंसूर चयोसि त हिननि जे पथरनि हणण सां मूंखे एतिरी तकलीफ़ न थी आहे जेतिरी तुंहिंजे गुल हणण सां थी आहे। इहो वाक़ियो थियो ई कोन्हे, इहो कूड़ो किसो आहे। पोइ अलाए कीअं हिननि सिंधी अदीबनि खे हथु आयो आहे, किथां आयो आहे, इहो ईअं थियो ई न आहे। पहिरीं ॻाल्हि त शिबली उते हुयो ई कोन। शिबली हिकु त बुनियादी तौर ते डिॼणो हो, ॿियो कूड़ो वॾो हो। उन ॾींहं खां अवल फांसी मंसूर खे जंहिं ॾींहुं आई, उन खां हिकिड़ो ॾींहुं अवल शिबली बगदाद मां ई हली वियो। उन डिॼ खां त मथां मूंखे बि न फांसी ॾियनि। पोइ बगदाद में उन ॾींहं ते हुयो बि कोन, हलियो वियो। ॿी ॻाल्हि त जीअं बयानु कनि था न अदीब बाबा, ईअं गुल खणी ऐं ईअं हयईं या फिटी कयईं, उहो बगदाद जे चौंक ते इहो किसो उते थियो। त गुल खणण वारो जेको अंदाज़ अहिड़ो आहे जीअं असांजे लाड़काणे में पाकिस्तानी चौंक ते बंदर रोड ते गुलनि जा ईअं टोकरा भरिया पिया आहिनि, अबा माण्हू ईअं गुल वठनि था, ईअं थो लॻे न बगदाद जो चौंक बि लाड़काणे जेको बंदर रोड हुयो या पाकिस्तानी चौंक हुयो, जिते दुकानदार ईअं गुलनि जा टोकरा भरियूं वेठा अछा, ऐं शिबली खणी गुल खणी हुनखे हयूं। अहिड़ी का सूरत हाल हुई कोन। शिबली गुल हयो ई कोन, न उते मौजूदु हुयो, बाद में आयो। बाद में अची वियो, वॾो कूड़नि जो हिकिड़ो तूफ़ान बर्पा कयईं। पहिरियों त अचण से त इहो चयईं त बाबा मां जो ॾिठो त आसमान जा दर दरियूं खुली विया, ॾिठुमि त जन्नत में जेको आहे सो मंसूर वेठो आहे। ऐं मां चयो हीअ वरी ॻाल्हि थी वई, जन्नत में वेठो, हाणे शिबली ज़मीन ते आहे, बगदाद में आहे, आसमान ते दर दरियूं खुली आहे, जन्नत जा नज़ारो ॾिसे थो शिबली। त मां मंसूर खां पुछियो त हे छा, मां तोखे जन्नत में एॾो मक़ाम बि मिलियो, पर हेॾां वरी किसो हे थी वियो, इहो छो थियो? त मंसूर मूंखे उतां ई ॻाल्हायो, बिना कंहिं फ़ोन जे, बिना कंहिं राब्ते जे, माना हेठां ज़मीन तां हे ॻाल्हाए थो, आसमान ते वरी मंसूर जेको आहे जन्नत मां हुनखे जवाबु ॾिए थो। त ॻाल्हि इहा आहे त अलाह मूंखे हिकु राज़ ॾिनो हुयो, उहो मूं ज़ाहिर कयो, हुनजी अलाह मूंखे सज़ा ॾिनी। जेको तो ॾिठो, हुनजो शिबली पुछियुसि त हे छा थियो, त चई जेको कुझु इहो थियो बगदाद में, इहो हिकु राज़ अलाह मूंखे ॾिनो, उहो ज़ाहिर जो कयुमि त उनजी मूंखे इहा सज़ा ॾिनई। सो इहे बि
माना असां जेकॾहिं इमामनि जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त अदीब शाइर बि पोइ त सही सुवाल इहो कीअं थी थो सघे अकुल में ॻाल्हि नथी अचे मौज़ो बयानु कर त अकुल जी इमामनि जो मौज़ो अकुल में बि नथो अचे वरी उहो शिबरी जा सभु मौज़ा पोइ बाद में अची ठका हणंदो वॾा ठका हुन हया पोइ बादशाह जो पुटु हुयो अञा मंसूर क़ैद में हो पोइ बादशाह जे पुट जो तोतो हुयो तोते सां रांदि खेॾंदो त तोतो मरी वियो त उहो रोए पियो बादशाह खे चई त जीअं नंढा ॿार हूंदा आहिनि लाडला नींगर हो त हाणे बादशाह जो पुटु हो चई त मुंहिंजो तोतो मरी वियो हाणे ॿियो जेको आहे तोतो घुरायूं था हिकिड़ो मसइलो हिकु खां 100 चए न इहो मूंखे ज़िंदह करे ॾे हे जेको तोतो मरी वियो आहे उहो मूंखे ज़िंदह हाणे बादशाह ॾाढो ज़िंदह करे परेशान हो त वज़ीर पुछियो छा मसइलो आहे साईं तव्हां परेशान आहियो चए यार मुंहिंजे पुट जो हे तोतो मरी वियो आहे चए थो ज़िंदह करे ॾे सो हाणे ॿियो को बि नथो चवे त चवां थो बसि 100 तोता वठी अचई कीअं वज़ीर चयोसि हे जेको मंसूर आहे जेके तो ज़िंदान में विधो आहे एॾो वॾो कानी करामती आहे इन जूं वॾियूं करामात मौज़ा आहिनि इहो हिन तोते खे ज़िंदह करे सघे थो बादशाह जो बि वॾी ॻाल्हि आहे इहो ज़िंदह करे सघे छा चयो मोकिलियईं सिपाही खे चइबो आहे जो कैदी आहे मंसूर ज़िंदान में उनखे जेको आहे वठी आ मंसूर खे वठी आया अचे बादशाह हुन चयोसि यार महिरबानी कर असां ते ॾाढो मां परेशान आहियां मुंहिंजे पुट जो तोतो आहे ॾाढो प्यारो रांदि खेॾंदो आहे मरी वियो आहे पोइ चवांसि थो ॿियो हिकु खां 100 वठी जाए पर मञे ई कोन थो सो हे असांखे ज़िंदह करे ॾियो त मंसूर ओनी महिल जो ओनी महिल हुन ते हथु घुमायो तोतो ज़िंदह थी वियो हाणे बादशाह जे यार एॾो वॾो वाक़ियो थिए मौज़ो थिए मंसूर तोते खे मुअल खे ज़िंदह करे उहो बि हुनखे ज़िंदान में विझे वरी फांसी जी हालत बादशाह त डिॼी वेंदो इन क़िस्म जा पोइ इहो ठका जेको आहे पियो हणंदो गुलनि वारो जेको इन क़िस्म जो पोइ उन वक़्तु वाक़ई कोन थियो त को शिपरी गुल खणी जेको आहे सो मंसूर खे हयो हुजे इहो अलाए कीअं सिंधी अदीबनि वटि जेको आहे सो वाक़ियो अचे पहुतो